चङो तोहफ़ो ॾिनो आहे तो अञा सौगात बाक़ी आहे। ग़मनि में राति वई गुज़री अञा प्रभात बाक़ी आहे। मुंहिंजे पेचनि अखियुनि तां अञा आगम लथो न आहे। घड़ी खनि वे लुड़कनि जी अञा बरसाति बाक़ी आहे। केॾी मुश्किल आहे प्यारा तुंहिंजे महराज जी मंज़िल ॾिठोसीं शहर तुंहिंजो बि अञा महिलात बाक़ी आहे। एॾा बदज़ोक बि न आहियूं इहो बि ज़ाइको वठिजे हुस्न जे बाग़ जी मिठड़ा अञा मेवात बाक़ी आहे। पिताफ़ी न्याज़ तुंहिंजे दर जो सवाल ई आहे ऐं रहंदो अञा झोली भरी न आहे अञा ख़ैरात बाक़ी आहे। चङो तोहफ़ो ॾिनो आहे तो अञा सौगात बाक़ी आहे। ग़मनि में राति वई गुज़री अञा प्रभात बाक़ी आहे।